अस्सलाम वालेकुम। तव्हां ॾिसी रहिया आहियो STV न्यूज़ ताज़ा तरीन बुलेटिन में वली मोहम्मद चाड़ो हाज़िर आहियां। नज़र विझूं था मलीर खां मुश्ताक कबूल जी रिपोर्ट ते। पाक मुतहदा अरब अमारात जे तावन सां इब्राहिम ॻोठ में मुफ़्त फ्री मेडिकल कैंप लॻाई वई। कैंप में सवे मरीज़नि खे तपासियो वियो। फ्री मेडिकल कैंप जे MPA लोकल गवर्नमेंट जे पार्लियामेंट्री सेक्रेटरी मोहम्मद सलीम बलोच, डिस्ट्रिक्ट काउंसिल कराची जे अॻूणे मेंबर दाद करीम बलोच, समाजी अॻवान शाह मोहम्मद कलमती, डॉक्टर मुमताज़ कोपांग ऐं ॿियनि कैंप जो इफ़्तिताह कयो। मीडिया सां ॻाल्हाईंदे डॉक्टर मुमताज़ कोपांग चयो त फ्री मेडिकल कैंप जो मक़सदु सिहत जी सहूलियत खां महरूम आवाम खे सिहत जी सहूलियत ॾियणु आहे। गॾाम में चमड़े, हेपाटाइटिस, शुगर, पेट, अखियुनि ऐं औरतुनि जी बीमारियुनि जा मसइला मौजूदु आहिनि, जिन खे मुफ़्त दवाऊं ॾेई रहिया आहियूं। MPA सलीम बलोच चयो त असां मुतहदा अरब अमारात जे हिन अमल खे साराहियूं था। फ्री मेडिकल कैंप जे क़याम सां खोड़सार माण्हुनि खे सिहत जी सहूलियत मिली थी वञे। असां सिंध हुकूमत जे तरफ़ां बि हर क़िस्म जो ताउन करण जो बि यकीन ॾियारियूं था। सलीम बलोच चयो त माहिर डॉक्टर ऐं डॉक्टराणियुनि पारां ॿाहिराड़ीअ में वञी सिहत जूं सहूलियतूं ॾियण वारो अमल साराह जोॻो आहे।